हेॾे ॿुध त ही जेका पंहिंजे शिकारपुर में पुलिस वारी आहे अॼु केॾी वॾी ऑफिसराणी आहे। हा, इहा बि त कल्ह पढ़ी हूंदी त अॼु ऑफिसराणी आहे न। अम्मी रोज रोज पटाटा खाई टंगती आयूं, को मुर्गी कुकड़ पचाए। पुट जेको घर में पचे वो बिस्मिल्लाह करे खाइबो आहे। खिरोद छा कंदा आहिनि, कहिड़ा ॿार कंदा आहिनि, चंडरा ॿार कंदा आहिनि। तव्हां त मुंहिंजा सुठा ॿार आहियो न। छा सेखारींदी आहे, जेको बि घर में पचे चुप करे खाइजे, ठीकु आहे। अलाए काॾे हलियो वई, को आयो ई नाहे, छो भला। अम्मी मूंखे ये गुडी नथी ॾे त उहा लाको ये खेॾे थी। छो पुट भला हिनखे छो नथी ॾे, नंढी भेण आहे न तुंहिंजी। हाँ, ॾेस हिनखे बि न विढ़बो आहे भेण सां। किना ॿार विढ़ंदा आहिनि, बदतमीज़ ॿार विढ़ंदा आहिनि, जेके सुठा ॿार हूंदा आहिनि उहे विढ़ंदा न आहिनि। तुंहिंजी नंढी भेण आहे, हिन जो ख़्यालु कबो आहे, ठीकु आहे। शाबाश मुंहिंजे बचिड़े खे। बुख लॻी अथव? पचायां थी, बसि बचा जल्दी। तव्हां पिणे बि आयो कोन्हे अञा ताईं, एॾी देरि थी वई आहे। जाॾे जो वञे थो तौस नौस पूरो ई थो थी वञे। ओॾे घर जी कसार संभाले ई न। बिस्मिल्लाह। अची वई बाग जा ढकण। ज़ुल्म जी गर्मी आहे। काॾे हलिया विया हुयो सॼो ॾींहुं? वेठो हुअमि होटल ते, ॿियो काॾे वेंदुमि। माना होटल ते हरू भरू खामा में वेठा हुजो। खामा कीअं वेठो हुअमि, जिती थी मथो ख़राब थियो थी। फिल्म पियो हले अहिड़ो ज़बरदस्त चरी। मतलब फिल्म पिया ॾिसो वेठा फज़ूल में, खामा में। चरी मथो ख़राब थियो थी, खामा में फिल्म ॾिसां थो। चांहि जो कोप 50 रुपए जो पीतो हुअमि। ज़ाहिर आहे 2 फिल्मूं त ॾिसणु हक़ आहे न। हाय अफ़सोस, केतिरो सम्झायो आहे मां तव्हांखे। खामा में वेही फिल्म ॾिसी करे ऐं पंहिंजो टाइम ज़ाया करणु कहिड़ो फ़ाइदो, मूंखे ॿुधाए। नंढड़ा ॿार मासूम मुंहिंजा गुलनि जहिड़ा, मुंहिंजा हीरनि ऐं मोतियुनि लालनि जहिड़ा मुंहिंजा बचिड़ा, इन्हनि खे पढ़ाए नथो, छो भला? कहिड़ो ज़ुल्म आहे ॿारनि सां। हो मूंखे हाणे चओ, ख़बर थी छा थो चए वेठो, अम्मी रोज़ रोज़ पटाटा खाई खाई तंग थी विया आहियूं। केॾी बुरी ॻाल्हि आहे। अगरि हे ॿार पढ़ंदा लिखंदा त हिननि में शऊर ईंदो, हिननि में तहमीज़ ऐं तहज़ीब ईंदी, हिननि में सब्र ईंदो, हिननि में जीउ ईंदी। तोखे इहा ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे? अॼु हे पढ़ंदा त सुभाणे इंशाअल्लाह अल्लाह जे हुकुम सां सरकारी अफ़सर थींदा। अॼु हे न्याणियूं पढ़ंदियूं त पंहिंजो घर हलाइण में हिननि खे आसानी थींदी, हिननि जे अंदरि अकुल ऐं शऊर ईंदो। तोखे इहा ॻाल्हि छो नथी सम्झ में अचे? छो मुंहिंजे ॿारनि जे मथां ज़ुल्म थो करे? कुझु त ख़ुदा जो ख़ौफ़ कर। केॾा मुंहिंजा सुहिणा शहज़ादा बचिड़ा आहिनि, महिरबानी कर ईअं न कर। बशीरी छो छिती थी आ, छो मथो ख़राब करे नास कयो थी, रत पी नास कई थी। रोज़ पढ़ा पढ़ा पढ़ा। मां पढ़ियो आ, मुंहिंजो पीउ ॾाढो पढ़ियो जो हिननि खे पढ़ायां। हाणे मां पंहिंजूं न्याणियूं ॿार कढी स्कूल मोकिलियां, वक़्तु ख़राब लॻो पियो आहे, हालात सही न आहिनि। सुभाणे न्याणी ॿार काॾे हेॾे होॾे थी वञे, ज़िमेदार केरु थींदो? पिणे थींदो। इहो ई त अफ़सोस आहे न मूंखे त। काश तूं 2 दर्जा जेकॾहिं पढ़ी पई त अॼु अहिड़ा तल्ख़ लफ़्ज़ न ॻाल्हाया मुंहिंजे बचनि लाइ। हाओ पढ़ी पवां, कहिड़ो मां ऑफिसर थींदुमि या हे कहिड़ो बालिस्टर थींदा। पढ़ी 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 अॻियनि पढ़ी जेको आहे वॾा अक कारा कयनि जो, हाणे हे पढ़ी वरी जेको आहे बालिस्टर थींदा। ठहियो कर, अचण में रत न टचकाईंदी कर। रत त मुंहिंजी थी टचके वेठी। मां पंहिंजे जंहिंमहिल बच्चनि खे ॾिसां थी अंदरि पई झुरां थी, मरां थी पई त हाय अफ़सोस मुंहिंजा ॿार छो नथा पढ़नि। ऐं रही ॻाल्हि अक कारा करण जी न, त अॼु जा जेके असांजे ॾिसे थो इर्द गिर्द ऑफिसर, DSP, SP, कलेक्टर, इन्हनि छा कयो आहे? इहे बि पढ़ी करे अॻिते वधिया आहिनि न। ही ॿार सुभाणे जो मुस्तक़बिल आहे। ही ॿार, तोखे इहा ॻाल्हि सम्झ में आख़िर अचे छो नथी? छो मुंहिंजे बच्चनि सां ज़ुल्म थो करे? ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। तोखे पंहिंजे बच्चनि सां सरकार छो वेंदा अकेला? छो वेंदा? छा उते अकेली हूंदियूं? ॿिया ॿार न आहिनि उते? स्कूल में न आहिनि ॿिया ॿार? ॿुधाए, मास्तर न आहिनि? ख़ानिकी स्कूलनि जूं फ़ियूं थी वञनि, चोट चढ़ी वञे, स्कूल बंदि आहिनि पोइ बि फ़ी ॾे। 2 महीना वेकेशन आहे, मोकल आहे, पोइ बि फ़ी ॾे। मां हिते खाइण में पूरो आहे, तोखे वरी जेको आहे पढ़ाइण जी लॻी आहे, काई ज़रूरत न आहे। पोइ मां सदको वञां, मुंहिंजे सिर जा ताज, मुंहिंजा प्यारा, मुंहिंजा मन ठार, मां तोखे कॾहिं थी चवां त तूं हिननि खे ख़ानगी स्कूल में विझ, सरकारी स्कूल में विझेनि। हे जेके अॼु जा अफ़सर आहिनि, छा इहे ख़ानगी स्कूल में ई पढ़िया आहिनि? इहे बि सरकारी स्कूल में विया आहिनि, इन्हनि बि उतां ई इल्मु पिरायो आहे। तूं भले सरकारीअ में विझेनि, शाम जो मां पाण पढ़ाईंदीमांइ। भली अलाह जो वास्तो तूं मुंहिंजे बच्चनि ते रहम कर, मुंहिंजे बचड़नि खे पढ़ाए, ईअं न कर। हेॾे ॾिस, मुंहिंजे हथनि खे ॾिस,
सुभाणे हे ऑफिसर पढ़ी लिखी ऑफिसर थींदो, दिलि ख़ुशि न थींदई। सुभाणे हे पढ़ी लिखी पंहिंजे घर में वेंदियूं, हाँ सुभाणे 5 रुपया चल कमाइनि बि न, तूं न कराए नौकिरी, पंहिंजो घर गृहस्थी त हलाईंदियूं अकुल ऐं शऊर सां। इंसान जी तालीम जेका आहे उहा 3 अख हूंदी आहे, मुआ मारा छो न थो सम्झे। हेॾे ॿुध त हे जेका पंहिंजे शिकारपुर में पुलिस वारी आहे अॼु केॾी वॾी ऑफिसराणी आहे, हाँ इहा बि त कल्ह पढ़ी हूंदी त अॼु ऑफिसराणी आहे न। असांजा बच्चा बि पढ़ंदा, अलाह कंदो असांजा बि थींदा। केॾो ॾुखियो जान थी वियो आहे। थोरो रहम कर ॿेली, पंहिंजे बच्चनि ते बि रहम नथी त केते करने रहम। यार ॻाल्हियूं त सही थी करें, पर पोइ हाणे असां मां बि इहो दिमाग़ में इहो कीड़ो निकिरे नी जॾहिं। शुक्र आहे अलाह जो सम्झ में त आई। वाकई ॻाल्हि त सही आहे त पढ़ाई जेको आहे त इंसान खे शऊर ॾींदी आहे। हाणे ॾिस तूं पढ़ियल लिखियल आहीं त सभ सां तव्हां करे थी ॻाल्हाए, मां पढ़ियल न आहियां त सभ सां तूं करे थो ॻाल्हायां। बच्चा पीउ खे पाणी ॾिनो अथई, उथ न पाणी बस मां पाणी पाण पियां थो, अंदर हली वियो त मां पचाए जल्दी। बस मां पाणी पियां थो, अलाह ख़ैर करे। स्कूल बंदि आहिनि, स्कूल जीअं खोलनि त सभिनी खे दाख़िला वठी ॾींदासीं, बस तूं राज़ी। अलाह साईं तुंहिंजो शुक्र थी। ऐं संगत सम्झ सभिनी खे अची वञे, सभु पंहिंजे बच्चनि खे पढ़ाइनि त केॾो न भलो असांजे मुल्क जो। अलाह भलाई कंदो। संगत तव्हां बि जेके ॾिसो था ॿेली पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो, छो त तालीम लाज़मी आहे, तालीम सां इंसान अधूरो आहे।